नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो लॻ अथुंगे में अथुंगे रोड ते यूसी अथुंगे जे ॻोठाण जो रफ़ीक अहमद शर, मोहम्मद यूसुफ ऐं ॿिनि जी अॻुवाणी में ॻोठाण अथुंगे यूसी जे ॻोठनि मां केतिरा ॾींहं गुज़रण बावजूदि बरसाती पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे खिप्रो अथुंगो रोड ब्लॉक करे छॾियो आहे। ॻोठाण साफ़ इन अॻियां दाहींदे चयो त सिर्फ़ 2.5 खां 3 किलोमीटर जेतिरे फ़ासिले मां नालो पिणु खोटरायो वियो, जंहिं मां असांजे ॻोठनि जो पाणी आसानी सां नेकाल थी नारा केनाल मां थींदो काकाऊ छंडण ज़रिए अछड़े थर ॾांहुं नेकाल थी सघे थो, पर इलाइक़े जो हिकु बाअसर वॾेरो सरकारी नाले मां रोड जे भर मां बि पाणी कढण न पियो ॾिए। हिन चयो त घरनि में बरसाती पाणी हुजण करे दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हिननि चिता ॾींदे चयो त डीसी सांगड़ असांजे एहतजाजनि जो नोटिस वठे असांजे ॻोठनि मां जल्द पाणी नेकाल करे ॿी सूरत में 24 कलाक गुज़रण बावजूदि डीसी ऑफिस जे अॻियां सख़्त एहतजाज मुज़ाहिरो कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।